आदेश आदि गुरु अखी जग गुरु अखी परिणाम सतगुरु श्री गुरुदेव की नमस्कार मुदाम सुमरण कर तू सुमरण कर तू सुमरण सा सुख पाइंदे सुमरण कर तू सुमरण साकुल कष्ट कलेश मिटाइंदे। सुमरण कर तू हिक साहिब जो जी को जगत खन्यारो की उन जो सुमरण कन था सहसे नाल निवारो शास्त्र की स्मृतियों पढ़ंदा शास्त्र की स्मृतियों पढ़ंदा ॾिसंदा वेद पुराण खणी सभिनी जो तत हिकिड़ो आहे जेको आहे पाण धणी हिकिड़ो पल जो ओम अहद खे हृदय साण हंडाए थो उन जी महिमा ॻाए न सघबी ऊंचे पद खे पाए थो दाता तुंहिंजे दर्शन जी अभिलाषा जिनखे आहे अपार तिन संतन जे सुहिबत में शल नानक मुंहिंजो थे उधार सुखमणी आहे सुख जो अमृत अमृत आहे हरिय जो नाम संतन खे सुख थे थो हासिल आहे उन्हनि जो मन विसराम आहे उन्हनि जो मन विसराम। साहिब जो कर सुमरण तू सुमरण सा जूण न पाईंदे साहिब जो कर सुमरण जम जी चोट न हरगिज़ खाईंदे साहिब जो कर सुमरण तू हो साहिब जो कर सुमरण तू सुमरण सा काल भॼी वेंदो साहिब जो कर सुमरण तू दुश्मन भी तुंहिंजो दफ़ा थींदो साहिब जो कर सुमरण तू सुमरण सा मुश्किल थे आसान सावधान थी निश दिन रहंदे बंदा निर्भय भज भगवान साहिब जो कर सुमरण तू सुमरण सा खौफ न खाईंदे साहिब जो कर सुमरण तू सुमरण सा कष्ट मिटाईंदे सुमरण कर तू सुमरण साथो साध संगत जो संग मिले नाम जे रंग में रंग जी वेंदे नानक तुथो रंग मिले नानक तुथो